खानपुर महर में वधंदड़ बदमनी खिलाफ शहरन पारां ईदगाह का प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई। रिपोर्टर जहांजेब लाड़क मूजिब रैलीअ में सियासी समाजी ऐं मज़हबी धुरिन समेत दुकानदारन ऐं वापारिन पिण शिरकत कई। उन मौके ते खान मोहम्मद नुहानी, हाफिज सलीम आराई, अली मुराद सेठार, डॉक्टर शम्स अबड़ो ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त खानपुर में अमन अमान जी ख़राब सूरत हाल आहे। चोरी जा वाक़िया मामूल बणियल आहिनि, पर पुलिस ॾोहनि खे रोकण में नाकाम आहे। उन करे कारोबारी तबक़ो अदम तहफ़ुज़ जो शिकार आहे। महंगाई, धारियनि जी आबादकारी ऐं ॿियनि मसइलनि ख़िलाफ़ सैयद ज़ैन शाह ऐं रोशन बुर्ड़ो जी अॻवाणीअ में लॉन्ग मार्च जो काफ़िलो आमरी पुल ते पहुतो त मक़ामी कारकुननि ऐं शहरिन गुलनि जी वर्खा करे शानदार आदरभा कयो। मार्च मुख़्तलिफ़ रस्मनि तां थींदो। काज़ी अहमद शहर जे मुख्य चौक ते पहुची जलसे जी सूरत इख़्तियार करे वियो, जिथे सैयद ज़ैन शाह ख़िताब कंदे चयो त सिंध खे हक़ ॾियारण लाइ SUP मैदान ते आहे। सिंध ख़िलाफ़ साज़िश जो भरपूर मुक़ाबिलो कयो वेंदो। शेदात कोट में आदमशुमारीअ लाइ मुक़ररु अमले खे ट्रांसपोर्ट जी मद में रक़म न मिलण जो इंकशाफ। अमले पारां ट्रांसपोर्ट जो बाइकाट करे प्रेस क्लब साम्हूं एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। रिपोर्टर घंवर खान मूजिब एहतजाज में सरकारी स्कूलनि जा मास्तर शामिल हुआ, जिन हथनि में डिवाइस खणी नारेबाज़ी कई। उन मौके ते प्रोफेसर फिदा हुसैन, हफ़ीज़ुल्लाह चांडियो, वहीद भट्टी ऐं अली रज़ा खोखर चयो त आदमशुमारीअ लाइ मुक़ररु हर सुपरवाइज़र खे ट्रांसपोर्ट जी मद में 6000 रुपया ॾियण जो ऐलान थियल आहे, पर हिते असिस्टेंट कमिश्नर पैसा ॾियण बदिरां वेगन जी सहूलियत ॾिनी आहे, जेका नाकाफ़ी आहे। ॿोॾि सबबि ॻोठनि जा रस्ता तबाह आहिनि, घिटियुनि में पंधु वञणो पवे थो। हिननि मुतालबो कयो त DC ऐं AC जी मिली भगत ख़तमु कराए मसइलो हल कयो वञे। नवाबशाह जे इलाइक़े रेलवे कॉलोनीअ जी रहवासिन रहीमा ओठो संदसि घर भातियुनि सां गॾिजी व्याजनि जे ज़ुल्म ख़िलाफ़ नवाबशाह प्रेस क्लब साम्हूं एहतजाज कयो। उन मौके ते रहीमा चयो त साल अॻु न्याणीअ जी शादीअ लाइ लखानो 1 लख रुपया कर्ज़ वरितो हो, जंहिंमां 50,000 ॾेई छॾिया आहिनि, पर उन बावजूदि हू व्याज जा 20 लख रुपया कढी वेठो आहे। हिन चयो त व्याजी लखानो घर अची धमकियूं ॾिनियूं ऐं तज़लील करे वियो आहे। हिन SSP खे अपील कई त जवाबदार ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। भिरिया रोड ऐं भरपासे में चोरियुनि ऐं धाड़नि जा वाक़िया वधी रहिया आहिनि, पर पुलिस बेख़बर बणियल आहे। भिरिया रोड जे यासीन कॉलोनीअ में चोरीअ जी हिकु ॿी वारदात थी आहे, जंहिंमें चोर इशफाक़ आराई जे घर में दाख़िल थी 12 सिलाई मशीनूं, लैपटॉप ऐं 45,000 रुपया रोक चोरी करे फ़रार थी विया। चोरनि जे करे रहवासी अदम तहफ़ुज़ जो शिकार आहिनि। गढ़ी हसन लॻ ॻोठ बगन खान जखराणीअ में TB जे शिकार मरीज़नि लाइ मुफ़्त तिबी कैंप लॻाई वई। रिपोर्टर ज़ाहिद कुनराणी मूजिब कैंप में मुख़्तलिफ़ माहिर डॉक्टरनि बीमार ॻोठाणनि जो मुफ़्त इलाज कयो ऐं दवाऊं ॾिनियूं, जॾहिं त मुख़्तलिफ़ बीमारियुनि जूं टेस्टूं पिणु कयूं वयूं। उन मौके ते कैंप जे ऑर्गेनाइज़र मीर ग़ज़नफ़र जखराणी ॿुधायो त डॉक्टरनि जी टीम 500 खां वधीक मरीज़नि जी चकास कई ऐं दवाऊं फ़राहम कयूं, जिन में नंढड़ा ॿार ऐं औरतूं पिणु शामिल हुयूं। कराची एयरपोर्ट ते मुक़ररु 2600 कॉन्ट्रैक्टी मुलाज़िमनि खे नौकरियुनि मां कढियो वियो आहे, जॾहिं त बरतरफ़ मुलाज़िमनि एयरपोर्ट जे मेन गेट ते एहतजाजी कैंप क़ाइमु करे वरिती आहे। मलीर मां रिपोर्टर हाकिम मेमण मूजिब कराची एयरपोर्ट ते ठेकेदार सिस्टम तहत 2600 मुलाज़िमनि खे फ़ारिग़ कयो वियो आहे, जिन एयरपोर्ट जे गेट साम्हूं एहतजाजी कैंप क़ाइमु करे मरण घड़ीअ ताईं बुख हड़ताल शुरू करे छॾी आहे। बरतरफ़ मुलाज़िमनि खे 3 ॾींहं थी विया आहिनि। हिकु मुलाज़िम बेहोश थी वियो, जंहिंखे इस्पताल मुंतक़िल कयो वियो। मुलाज़िमनि ॻाल्हाईंदे चयो त खेनि बिना जवाज़ नौकरीअ मां कढियो वियो आहे। महांगाईअ जे दौर में बेरोज़गार थियण सां इहे सख़्तु परेशान आहिनि। हिननि मुतालबो कयो त खेनि फ़ौरी तौरु नौकरियुनि ते बहाल कयो वञे, ॿी सूरत में एहतजाज जारी रहंदो। ॾहेकी मां माड़ी पेट्रोलियम कंपनीअ मां ज़हरीलो केमिकल ख़ारिज थियण सां इलाइक़े में इंसानी आबादी ऐं ज़राअत ते मनफ़ी असर पइजी रहिया आहिनि, जंहिं करे खेंचो लॻ ॻोठ खेतू मंगड़ियो जे रहवासियुनि कंपनी ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। रिपोर्टर अतल नाल मूजिब ॻोठाणनि दादन मंगरियो, वॾेरो दोदो मंगरियो, आदम मंगरियो ऐं ॿियनि एहतजाज दौरान ॿुधायो त माड़ी पेट्रोलियम कंपनीअ जे खूह नंबर D4 में लॻल केमिकल जे पाइप मां ज़हरीलो केमिकल निकिरे थो, जंहिं करे ॻोठ में ज़हरीले केमिकल जी बदबू फैलिजे थी, जंहिं करे रहवासियुनि खे साह खणण में तकलीफ़ थिए थी, जॾहिं त कणक जे फसल ऐं भाॼियुनि खे नुक़सानु रसियो आहे ऐं चौपाई माल में बीमारियूं पखिड़िजी रहियूं आहिनि। हिननि ज़िले इंतिज़ामिया खां मुतालबो कयो त फ़ौरी तौरु पाइप मां निकिरंदड़ ज़हरीलो केमिकल बंदि करायो वञे।
सांगड़ जी सीआईए पुलिस संझोरो में कार्रवाई करे 3 ॼणनि खे मंशियात फरोशी जे इल्ज़ाम में गिरफ़्तार करे 6 मण चर्स हथ करे वरितो आहे। रिपोर्टर ज़वार लाशारी मूजिब पुलिस गिरफ़्तार थियल मंशियात फरोशनि जे कब्ज़े मां 6 मण 10 किलो चर्स, हथियार ऐं हिकु सरकारी वीगो गाॾी हथ करण जी दावा कई आहे। एसएसपी सांगड़ बशीर अहमद बिरोही ऐं सीआईए इंचार्ज जावेद जलबाणीअ जो चवणु आहे त क्वेटा खां संझोरो ईंदड़ सरकारी वीगो मां करोड़े रुपया मालियत जो चर्स हथ करे 3 मंशियात फरोशन अब्दुल खालिक, काशिफ पठान ऐं ज़ैतून खे गिरफ़्तार कयो आहे। थरकोल ब्लॉक 1 में कोयलो कढंदड़ कंपनी साइनो सिंध पारां चरागाह जो लंघ बंदि करण तां थरकोल कंपनी ऐं ॻोठाणनि विच में ॿीहर तकरार शुरू थी वियो आहे। रिपोर्टर रियाज़ सिकंदर मूजिब कोल कंपनी पारां कंडेदार तारूं विछाए ॻोठाणनि जो लंघ बंदि कयो वियो आहे, जंहिं करे मुख़्तलिफ़ ॻोठनि जा रहवासी सख़्तु परेशान आहिनि। वरवाई ॻोठ जे रहवासियुनि कोल कंपनीअ जे गेट ते पहुची एहतिजाजी मुज़ाहिरो कयो, जंहिं दौरान मचियल ॻोठाणनि इंतिज़ामिया ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी कई। इतला ते कंपनी इंतिज़ामिया पुलिस तलब करे वरिती, जंहिं बाद अहलकारनि खे तकरारी हंध ते बीहारे छॾियो आहे। ॻोठाणनि अमीर हसन राहमू ऐं ॿियनि चयो त लंघ बंदि थियण सबबि हज़ारे चौपायो माल चरागाह ॾांहुं वञी नथो सघे। कंपनी इंतिज़ामिया ज़मीननि जो मुआवज़ो बि नाहे ॾिनो ऐं तार लॻाए गेट बंदि करे छॾियो आहे। इंतिज़ामिया ॻोठाणनि ते कूड़ा केस दाख़िल कराइणु चाहे थी। चोटियारू शहर मां गुज़रंदड़ ट्रैक्टर ट्रालियुनि में ओवरलोडिंग सबबि दुकानदार ऐं शहरी सख़्तु परेशान आहिनि। रिपोर्टर एजाज शहर मूजिब चोटियारियूं जे भरपासे वारनि इलाइक़नि में सरह जो फसल लथो आहे, जॾहिं त उन मां निकिरंदड़ कुटीअ खे हितां ट्रैक्टर ट्रालियुनि ज़रिए सांगड़ ऐं ॿियनि शहरनि ॾांहुं नियो वञे थो। ट्रैक्टर ट्रालियूं चोटियारू शहर मां जॾहिं सांगड़ रोड तां गुज़रनि थियूं त इहे ओवरलोडिंग सबबि विच बाज़ार में फासी पवनि थियूं, जंहिं करे दुकाननि जे अॻियां ठहियल छिपरा टुटी पवनि था ऐं दुकानदारनि खे माली नुक़सान थिए थो। जॾहिं त ट्रैक्टर ट्रालियूं फासण सबबि रोड ते ट्रैफ़िक जाम थी वञे थी। हिन मसइले ते दुकानदारनि ऐं ट्रैक्टर ड्राइवरनि विच में मुंहमारीअ जा वाक़िआ पिणु मामूल बणियल आहिनि। शहरियुनि जो मुतालबो आहे त फ़ौरी तौरु हिन मसइले खे हल कयो वञे।